अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों जेके मुंहिंजा देश में आहियो परदेस में आहियो तव्हां सभिनी खे सिंधी टोपी अजरक डे तव्हांखे मुबारक हुजे। दोस्तों कल्चर डे तव्हांखे मुबारक हुजे। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों जिथे बि आहे तव्हां सभिनी भाइरनि खे असांजे दोस्तनि जे तरफ़ां असांजे पीढ़ी प्यारनि जे तरफ़ां तव्हांखे मुबारक हुजे। दोस्तों असां जीअं त ओठा चौक ते वेठा आहियूं, जोश ऐं जज़्बे सां हिते जेको आहे मल्हायो पंहिंजे तव्हांखे ॾेखारियूं था असां हिन वीडियो में। कौन सा दिन है आज? नहीं दिन कौन सा है आज? दिन आज कह रहे हैं सिंधी टोपी अजरक डे का दिन है, एकता का दिन है। अच्छा आज लोग बड़े खुश हैं, सिंधी टोपी अजरक मना रहे हैं। जोश और जज्बे से मना रहे हैं ना। हाँ, जोश और बड़े जज्बे के साथ बहुत ही अच्छा, बड़ी जान से कर रहे हैं लोग, बड़ी खुशी कर रहे हैं, इजहार कर रहे हैं खुशी का। बहुत ही अच्छा। दोस्तों सिंधी कल्चर डे वॾे जोश ऐं जज़्बे सां हिते जेको आहे मल्हायो पियो वञे। दोस्तों जीअं ॾिसो था दोस्तों, मां हिते वेठो आहियां ओठा चौक ते। ही लाड़कान जे भरिसां हिकिड़ो ओठा चौक आहे, असां हुते वेठा आहियूं, दोस्तनि सां गॾु अची वेठासीं। हिते वॾे जोश ऐं जज़्बे सां माण्हू हिते मल्हाइनि पिया। ये सिंध मलाया तो मत करना। हाँ, शुक्र ये सिंध मलाया सिंधी आयो ना केक भी खड़ी आने आएगा ना, केक पे नाक से जल्दी में खड़ी। ये भाई चाय अच्छी यार सज्जाद साहब लाए। हमने मंडी पे थे ना। मेरी भाई है। दोस्तों कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे जेको अॼु जो ॾींहुं कीअं पियो लॻे। दोस्तों तव्हां ॾिसो हीअ असांजा सिंधी भाउर जेके आहिनि वरी जोश ऐं जज़्बे सां जेको आहे सिंध जो ॾींहुं मल्हाइनि था, कल्चर डे जो ॾींहुं मल्हाइनि था, अजरक टोपी जो ॾींहुं मल्हाइनि था। दोस्तों हीअ अजरक टोपी जो ॾींहुं जेको आहे तक़रीबन जेको बि डिसंबर जो महीनो ईंदो आहे, माना डिसंबर जे महीने में तक़रीबन ही मल्हायो वेंदो आहे। दोस्तों डिसंबर जे महीने में आचर जो ॾींहुं पहिरियों जेको डिसंबर में आचर ईंदो आहे न, भली खणी 1 तारीख़ अचे या 2 तारीख़ अचे, 3 तारीख़ अचे, 10 तारीख़ अचे, बहरहाल कहिड़ी बि तारीख़ ईंदो उन महीने में ही जेको आहे मल्हायो वेंदो आहे। दोस्तों तव्हां ॾिसो था होटलनि खे बि सींगारियो वियो आहे, माना जीअं न ईद जो ॾींहुं हूंदो आहे इन तरीक़े सां असां वटि जेको आहे वॾो माना जोश ऐं जज़्बे सां जेको आहे ही ॾींहुं जेको आहे मल्हायो पियो वञे। दोस्तों तव्हां ॾिसी था सघो केॾा न माण्हू ख़ुशि नज़र अचनि था, माना सभिनी खे टोपी ऐं अजरक पातल आहे, हर कंहिंखे सैंडल पातल आहे सिंधी जेको आहे तक़रीबन वॾा जोश ऐं जज़्बे सां माण्हू मल्हायो पिया वञनि। दोस्तों ऐं कुझु दोस्त जेके आहिनि इको साउंड खणी पंहिंजी मोटरसाइकिल ते खणी वॾी आवाज़ सां घुमाईंदा था अथनि, कुझु किन्हनि खे वरी पंहिंजी जेको आहे वॾो लोडर कयो अथनि, लोडर ते वॾा लाउड खणी स्पीकर खणी जेके आहिनि घुमाईंदा था अथनि, उन्हनि में जेका गाना वग़ैरह हलाइनि था। दोस्तों हिन जो आवाज़ मां इन जे करे म्यूट कयो आहे छो त दोस्तों हिननि जी यूट्यूब जी असांजी पॉलिसी अहिड़ी आहे, अगरि मां हिन ते आवाज़ु ॾींदुसि हिन में जेके सॉन्ग हलनि था इन सॉन्ग जे ज़रिए जेको आहे न असांखे कॉपीराइट अची वेंदो ऐं असांजे चैनल ते वॾो असरु पवंदो, असांजो चैनल बि बंदि थी सघे थो। दोस्तों इन करे दोस्तों मां हिन खे म्यूट करे छॾियो आहे जीअं माना हिन में कॉपीराइट न अचे, छो त हीअ कॉपीराइट ईंदो त पोइ असांजे लाइ ॾाढी मुश्किल थी वेंदी। दोस्तों इन करे मां हल्को साउंड हिन ते तव्हांखे ॾेखारियां थो, हलायां थो। दोस्तों तव्हां बाक़ी ॾिसी था सघो हीअ दोस्तनि जो जज़्बो ॾिसी था सघो केॾो जज़्बे ऐं जोश सां कीअं माना नचनि था वेठा, कीअं झुमरियूं था हणनि वेठा। दोस्तों तव्हां ॾिसी था सघो। दोस्तों हे जेको मनाज़र मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां दोस्तों ही लाड़काणे जो मनाज़िर आहे। दोस्तों लाड़काणे जे भरिसां असांजो हिकिड़ो ओठा चौक आहे, असां ओठा चौक जंहिंखे चवंदा आहियूं, हुनजे भरिसां ही हिकिड़ो पेट्रोल पंप आहे, उते ॾाढो दोस्तनि माना वॾी झूमर हणी ऐं वॾी मस्ती कई। मां चयो चलो ठीकु आहे भला दोस्तनि खे बि हीअ ॾेखारे सघियां, जेके दोस्त असांजा ॿाहिरि मुल्कनि में जेके असांखे ॾिसनि था उन्हनि सभिनी ॿाहिरनि खे मां चयो ॾेखारे छॾियां जीअं सिंध जो ॾींहुं माना कीअं मल्हायो पियो वञे ऐं एकता जो ॾींहुं जेको आहे हिते कीअं मल्हायो पियो वञे। दोस्तों तव्हां ॾिसी था सघो केॾी माना जोश आहे छोकिरनि खे ऐं जज़्बो आहे दोस्तनि खे ॿाहिरनि खे, ऐं असांजा जेके दोस्त परदेस में ॾिसनि था उन्हनि खे बि थोरी ॼाण पइजी वेंदी त ॾिसो यार केॾो जेको आहे जज़्बो आहे असांजे सिंधियुनि में, केॾो माना मुहबत आहे, प्यार आहे, अञा बरक़रार आहे, जंहिंजे करे असांजी सिंध पई हले थी। दोस्तों मां चवां दोस्तों असां सिंधियुनि खे ईअं ई ॿधी करणु खपे, ईअं ई मुहबत करणु खपे, हीअ नफ़रतूं जेके आहिनि असां ख़तमु करे छॾियूं, ईअं ई दोस्तों प्यार ऐं मुहबत सां एकता जो ॾींहुं मल्हाईंदा रहूं, ख़ुशि थींदा रहूं। दोस्तों जंहिंजी रंजिश आहे उन रंजिश आहे उहे ख़तमु करे छॾियूं, जेके दिलि में कीना वग़ैरह बुग़्ज़ वग़ैरह जेको भरियल आहे इंसान जे इहो ख़तमु करे छॾियूं। दोस्तों भाइरनि वांगुरु रहूं, जीअं भाइरनि में हिकिड़े घर में सभु भाइर रहंदा आहिनि ईअं ई असांखे रहणु खपे। दोस्तों हीअ ज़िंदगी दोस्तों आरदी आहे, छो त दोस्तों हीअ मेला क़िस्मत वारे खे नसीबु थींदा आहिनि। बस दोस्तों
अगर असां ज़िंदा आहियूं त ही मेला ॾिसूं था, अगर हिन जहान मां हलिया वेंदासीं त ही सभु मेला बि असांजा ख़तमु थी वेंदा दोस्तो। इन करे जेतिरो थी सघेव पंहिंजी प्यार मोहब्बत ऐं भाई पी में रहो, हिक ॿिए सां दुश्मनी ख़तमु कयो। एकता जो ॾींहुं इन जे करे मल्हाए थो वञे त असां सभु सिंधी माना ॿाहिरि आहियूं, पाण में हिकु आहियूं दोस्तो। ईअं हिक ॿिए खे अलॻि न सम्झो ऐं हिक ॿिए खे जेका धार न कयो दोस्तो। ही जहिड़ा झगड़ा ही फसादूं जेके आहिनि सभु तव्हां ख़तमु करे पंहिंजे पाण खे भाइरनि वांगुरु हिकु करे छॾियो दोस्तो असां हिकु मुस्लमान बि आहियूं। इन मुस्लमान जे नाते ते असां सभु जेको आहे न असांखे ऐं हर मुस्लमान खे 3 ॾींहंनि खां वधीक जेको आहे बुग्स नाहे रखिणो, 3 ॾींहंनि खां वधीक कावड़ नाहे रखणी दोस्तो। अगरि 3 ॾींहंनि खां असां वधीक जेका आहे कावड़ रखूं था त इस्लाम बि असांखे चए थो, अगरि 3 ॾींहंनि खां वधीक जेको इंसान जेको आहे बुग्स रखे थो ऐं कावड़ रखे थो कंहिं मुस्लमाननि सां, त उहो सम्झो मुस्लमान ई नाहे दोस्तो। त इहा महिरबानी करे तव्हां भाइरनि खे मां इहो पैगाम थो ॾियां त जीअं सिंध जो ॾींहुं बि मल्हायो था त इन प्यार मोहब्बत सां मल्हायो ऐं पाण भाइर थी वञो। जेके असांजा दोस्त जेके कावड़ियल आहिनि तव्हां खां, उन्हनि खे इन ॾींहं ते तव्हां उन्हनि खे परचायो, उन्हनि सां मिलो ऐं उन सां जंहिंसां तव्हांजी दुश्मनी आहे उहे दुश्मनियूं सभु ख़तमु करे एकता जो ॾींहुं माना मल्हायो, प्यार मोहब्बत जो ॾींहुं वधायो दोस्तो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। इंशाल्लाह दोस्तो ज़िंदगी रही त ॿिए कंहिं व्लॉग में तव्हां सां मुलाक़ात थींदी। बहरहाल दोस्तो ही कंप्लीट करे तव्हां ॾिसजो व्लॉग त कमेंट्स में ॿुधाइजो त कीअं लॻो व्लॉग। ऐं दोस्तो तव्हां अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे बि तव्हां लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं टिकटॉक जे पेज खे मूंखे फॉलो कजो, फेसबुक जो उन खे फॉलो कजो। इंशाल्लाह दोस्तो ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां मुलाक़ात थींदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़।